हिते अमांखे ॿुधायूं त बलूचिस्तान जे ॾाढ वारे इलाइक़े में सुजुकी ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में 2 ॼणा फौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। बलूचिस्तान जे ढाढर वारे इलाइक़े में सुजुकी मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हादसे में 2 ॼणा फौत थी विया। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे बलूचिस्तान जे ढाढर वारे इलाइक़े में सुजुकी मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। 2 ॼणा फौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर खां अवांखे आगाह करे रहिया आहियूं। बलूचिस्तान जे ॾाढ वारे इलाइक़े में सुजुकी ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में 2 ॼणा फौत थी विया आहिनि। बलूचिस्तान मां ख़बर आहे जिथे ॾाढ वारे इलाइक़े में सुजुकी ऐं मोटरसाइकिल जे टक्कर में 2 ॼणा फौत थी विया। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे बलूचिस्तान मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आज़ाद बलूच। जी आज़ाद, हादसे जे हवाले सां वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कोयटा बलूचिस्तान के ढाढर वारे इलाइक़े दरबेली वारे रोड वटां तेज़ रफ्तार सुजुकी ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थी पियो आहे। टक्कर के नतीजे में मोटरसाइकिल सवार 2 ॼणा मौके ते ही फौत थी विया आहिनि। इतला मिलण ते पुलिस इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि पहुची करे फौतुनि जे लाशनि खे ढाढर अस्पताल मुंतक़िल करायो आहे, जिते फौतुनि जी सुञाणप कई पई वञे। होॾा जे बाद पुलिस जे पतो खां ॿुधायो आहे त सुजुकी जे ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं सुजुकी पंहिंजे तहवील वठी छॾियो आहे ऐं वाक़े जी वधीक जांच करे रहिया आहियूं। फौतुनि जो जेको तालुक़ आहे उहो कोटिया सां ॿुधायो थो वञे। जी ठीक है, मुझे वॾी मेहरबानी आज़ाद बलोच अपडेट करण लाइ।